हेलो सर, मां निखिल पियो ॻाल्हायां। शादी थींदी पक्की मैरिज ब्यूरो मां। हाँ, मैरिज ब्यूरो मां। अरे वाह सर जी, हाणे तव्हां ई मुंहिंजी शादी कराए सघंदा। हा हा, पक पक सर, असां पंहिंजी पूरी जान लॻाए सघंदासीं। बाक़ी जोड़ा त मथे खां ठही ईंदा आहिनि। न न, पर जेका मथे खां ठही आयो उहो जोड़े सां त तलाक थी वियो। हाँ, छा ॻाल्हि पिया करो सर, छा थियो? छो? असांजा 7 ॿार हुआ, पर हिक बि छोकिरे जी शकल मूंसां कोन मिली। ओ मागे हेड़ो वई घोड़ा। तव्हां चिंता न करो सर, असां तव्हां लाइ हाणे सुठी ज़ाल ॻोल्हे ईंदासीं। बस तव्हांखे 12 लख जमा कराइणा पवंदा। छा 12 लख? छा रिमोट सां हलण वाली ज़ाल मोकिली पियो छा? न सर, बेस्ट क्वालिटी वारी तव्हांखे ज़ाल ॻोल्हे ॾींदासीं। 12 लख वारी बेस्ट क्वालिटी छॾ, तूं हिकु कमु कर, मूंखे 6 लख वारियूं 2 ज़ालूं ॻोल्हे ॾे। छा ॻाल्हि पिया करो सर, हिते त हिकु कोन थी मिले तव्हांखे। हाणे तव्हां ॿ जूं ॻाल्हियूं पिया करो। 12 लख में हिकु ई मिलंदी न, उहो बि सुठी क्वालिटी जी। ठीकु आहे, ॿुधाए छा छा क्वालिटी हूंदी? हा सर, खीर जहिड़ी अच्छी ऐं सुंदर, ऐं घर में केर बि कुझु बि चवंदो कॾहिं साम्हूं कोन ॻाल्हाईंदी न, सॼो ॾींहुं कमु कंदी ऐं घर खां ॿाहिरि कोन निकिरंदी, ऐं कॾहिं बि तव्हांखे शॉपिंग नाले कोन चवंदी न। छा ॻाल्हि पियो करी, हेॾी सुठी? ठीकु आहे त डन कर। हा त 12 लख में भले तूं मूंखे हेॾी सुठी ज़ाल ॻोल्हे ॾे, पर हिकु प्रॉब्लम आहे भाऊ, पहिरां मुंहिंजी शादी कराए भाऊ, पोइ मां तोखे हर महीने थोड़ा थोड़ा करे पैसा ॾेई सघंदुसि। थोड़ा मतलब घणा ॾींदा हर महीने? ॾिस भाऊ, मां त महीने 10,000 कमाइण वारो माण्हू आहियां, त तोखे हुन मां 2,000 बचाए हर महीने ॾींदुसि। न, अहिड़ी सुठी माईअ सां मुंहिंजी शादी कराए ॾे। छा 10,000 रुपया तव्हांजी इनकम आहे? सॉरी, मूंखे लॻे थो मुंहिंजी ग़लति जॻह फ़ोन लॻी वियो आहे। सॉरी, रखो। न भाऊ भी, न भाऊ भी, मां तोखे ॾींदुसि 2,000 हर महीने ॾींदुसि, तूं मुंहिंजी शादी कराए। रखो फ़ोन, रखो। अलाए कहिड़ा चरिया अची था वञनि।